इहा समूरी शरारत अकबर ख़ान जे कमदार जी आहे जेको असां ॿिन्ही खे विढ़ाइण थो चाहे। उन जे बावजूद बि तव्हां मुंहिंजे माण्हुनि जी ग़लती सम्झी उन्हनि खे सज़ा ॾिनी। ठीकु आहे, मूं सभु कुझु दरगुज़र करे छॾियो, पर आइंदा जे लाइ असांजे कंहिं बि माण्हूअ खे तव्हांजे तरफ़ां नुक़सान न पए। मंसूर खान ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे तॾे ते वेठो आहीं। मां जेका ॻाल्हि कंदो आहियां ठोके ठाके ॻाल्हि कंदो आहियां। जॾहिं मुंहिंजो ज़्यान थींदो ज़ाहिर आहे मूंखे कावड़ त ईंदी न। इन्हीअ करे पंहिंजे हमराहनि खे चओ त अहिड़ी लापरवाही न कर। जेकॾहिं लापरवाही कंदा त पोइ पंहिंजे अंजाम जे लाइ बि तयारु रहनि। छो त मुंहिंजो नालो दरिया ख़ान आहे। दरिया पंहिंजे दुश्मननि खे ॿोड़े ऐं पंहिंजे सॼणनि खे तारींदो आहे। जेकर अञा बि असांजी ग़लती सम्झो था त असां हथ जोड़े माफ़ी था वठनि। ॼण असांखे सज़ा ॾियणु था चाहियो त सज़ा ॾियो, पर महिरबानी करे असांखे माफ़ु कयो। हलो, मूं माफ़ कयो तव्हांखे। दरिया ख़ान, जेकॾहिं तव्हां चवंदो त इहो तव्हांजो नुक़सानु थियो आहे त उहो नुक़सानु बि असां तव्हांखे भरे ॾियण लाइ तयारु आहियूं। मंसूर खान, मां तुंहिंजी कंदो आहियां इज़त। उहा बि इज़त इन्हीअ करे कंदो आहियां जो तूं तर जो चङो मुड़ुसु आहीं, वॾेरो आहीं। बसि हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध मंसूर खान, पंहिंजे हमराहनि खे ताक़ीद करे उन्हनि खे सम्झाए छॾ। चइनि त आईंदा अहिड़ी ग़लती बि न कनि ऐं मुंहिंजो नुक़सान बि न कनि। बाक़ी जेकॾहिं इहा शरारत अकबर ख़ान जे कमदार जी आहे न, उन खे जेका मां सज़ा ॾींदुसि दुनिया ॾिसंदी ऐं तव्हां बि ॾिसंदव। मासा त लॻे थो त अॻे पोइ ठही वेंदो। चांहि तयारु पई हूंदी, मां खणाए अचां। जल्दी खणी आ, जल्दी खणी आ, वारो कर। चांहि सां गॾु ॾंडो बि हूंदो। हीअ ॾंडी बि हूंदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।